सोचम त वांदी वेठी आया घर में भलो आ दादी शरीफाना चक्कर ॾेई अचां। अदी तमाम भलो कई मां बि अकेली वेठी हुअसि मां बि सोचां पई त कंहिंसां वञी गिला कयां भाग ॾिस तूं अची वई आहे वरी कंहिंजी गिला आदि ॿियो वरी कंहिंजी गिला कंदसि इन पंहिंजे मुड़ुस जमादार जान वजी ॿियो वरी कंहिंजी अदी सच पुछे न तो वारो मुड़ुस वरी बि सही आहे मूं वारो मुड़ुस बुंडेल दिल त चवंदी आहे कंध ते काती ॾेई छॾियासि पर अदी छो ॻाल्हाइण जो न टके जो अफ़ाल कोन अथसि मथां वरी बाबा सां ठहे ई कोन। बसि अदी अला सम्झ ॾींदुसि इन अदा बुंडेर खे बाक़ी मुंहिंजो मुड़ुस इहो रोज़ रोज़ लच्छो जो शिकार थियो मोटियो अचे। अदी अदा जमादार त आहे ई सफ़ा बेवकूफ़ लच्छू बि उन खां वधीक सियाणो आहे। इहो बि शुकुर थी कयां जो इन पुलिस में नौकरी मिली अथसि न त इन सिवाइ पिनण खां ॿी का वाही न हुजे सां मोह अंधे जो अंधो आहे। भला आदि अदो जमादार अंधो बि थी वियो आहे छा असांखे त इहा ख़बर ई कान पई आहे। अदी अखियुनि खां अंधो कोन्हे पर मोह दिमाग़ जो अंधो आहे जो हर हर ने मुंहिं लच्छो जे वरतो चढ़े। अदी अलाह को अकुल ॾींदुसि वरी न इन लच्छो जी के लालच में अची वञे। अदी असुल छेड़ो त हुनजो अकुल सां आहे न अकुल खे चए थो मुंहिंजे वेझे ई न अच पोइ त अलाही वाही अथसि इहो रोज़ पियो फुरजंदो कॾहिं लच्छूअ जे हथां कॾहिं ॿिए कंहिंजे हथां। अदी ॾिस मां त ॻाल्हियुनि में वेही रहियसि तोखां चांहि जो बि कोन पुछा कई हर तूं त वेह त मां भेण लाइ चांहि ठाहे अचां। अदी चांहि जो ख़ैरु आहे तूं रुॻो झटे ते वेह कचहरी कर। अदी तूं वेह त मां बसि झट में चांहि करे थी अचां वेह अचां। अबा जमादार खुश त आही न या कावड़ अथई जो मुंह ते का मुर्की कोन थई। न न दी अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे का ॻाल्हि त ज़रूरु आहे अदा ॼण तुंहिंजे मुंह ते मेंदी हारी पई आहे। न न ॻाल्हि त ॿुध तो भला मूंखे चर्चनि जे कान बीहारियो आहे छा। न अदा ॾाढो ॾुख थियो जेको लच्छू तोखे बुछड़ो कयो। लच्छूअ त 2 चकर बुछड़ो कयो आहे ॻोठ वारनि हिन ते 100 चकर पुछड़ो कयो आहे ॿिनि मां अदी तूं कहिड़े वारे जी ॻाल्हि थी करे। न न नुक़सान बि मुंहिंजो थियो बेइज़तो बि मां थो थियां अलाए हिकिड़ो मां तव्हांजो ॾोह कयो आहे। अदा ऐं त सफ़ा को मोगो माण्हू होशियारी बि कंदो आहे लच्छू तोखे ज़ामिन विझी हलियो वियो ऐं तूं वरी माठ करे शोरूम ते वेही रही सफ़ा को चढ़ियो आई वियो। अब्बा अब्बा साॻी ॻाल्हि मूंसां 50 माण्हू करे चुको आहे उहा ई ॻाल्हि तूं थी करे। अदी ओ अदी तूं बि का वाकई बि मुंहिं भला आहीं अला मां छो बि मुंहिं भला आहियां सच थी चवई त बाहि थी लॻई। अदी ॻाल्हि त ॿुध हे ॿिया सभु माण्हू मरी खपी दुफ थी विया हाणे सच जी ॻाल्हि अचे तूं कई आहे बसि पहिरियां पंहिंजे मोटरसाइकिल मुआंडे मुड़ुस खे त सम्झाए पोइ मूंखे सम्झाइजांइ। हर भर मुंहिंजे मुड़ुस जो नालो न खण त कंहिं न सिधो। अदी अदी मां बिल्कुलु सिधो आहियां हेॾो हेॾो मुंहिंजूं टंगूं मां नंढे हूंदे पोलियो जा कतरा बि पीता। ॿी ॻाल्हि कर हे मां इहो सिधो कोन थी चवई ऐं को ॻाल्हियुनि जो ॻोठ न न जेकॾहिं मां ॻाल्हियुनि जो ॻोठ आहियां त घटि त तूं बि न आहे वात में असुल वूफर लॻल अथई टूटरनि समेत सन्ही आवाज़ सां सफ़ा सिर थी खाए हाणे माई सां तो मुक़ाबिलो करी कुझु हया शर्म थींदो आहे माण्हू खे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मायूं मर्दनि जूं सरेआम बेइज़तियूं कनि बाक़ी मर्द कुझु न चवनि हा न दी हिकिड़ी ॻाल्हि थी छुटी रोज़ रोज़ लच्छूअ जी ॻाल्हि करे मूंखे ज़हनी मरीज़ करे छॾियो अथव। आख़िर तव्हां चाहियो छा था इहो ॿुधाए दंग। असां छा था चाहियूं वञी मर असांजो छा वञे हाणे निकिरण जी ॻाल्हि हल हाणे वांदो मां बि न आहियां भेण जो तोसां ॻाड़ी हणां मां हलां थो। बुढेल ख़ैर त आहे मुंह ते सभा ये मच्छी वारा छिलड़ जमिया पिया थी। यार महिरबानी करे हिते नहीं दुकान है। ठीकु आहे पोइ शाम पंहिंजे घर मानी जो बंदोबस्तु करे छॾ मां उते ईंदुसि ॿियो छा। जेड़ा नशा पर तई काश एॾो अकुल बोझई आहे। शेपरनि में अकुल जो कहिड़ो वास्तो अकुल कुदरती ॾाता ऐं शेपर माण्हू जे पंहिंजे हथनि हीअं करे या हीअं करे केॾी महिल नंढा केॾी महिल वॾा। थोरो ॻाल्हि खे सम्झ गाड ज़िला उन ॾींहुं अची चाचे सां चर्चा करे वियो। कहिड़े ॾींहुं उन ॾींहुं जॾहिं मां तोखे थोरी घणी टेक पे कराई। हा 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 यादि अची वियो छो भला पोइ कुझु थियो छा।
बाक़ी छा चाचो हिम वारी माई तुंहिंजे करे मूंखे घरां पिया कढनि मां त ज़लील थींदे थींदे बचो आहियां पर कहिड़ो बचो बेइज़ती त थी न जे न सच में मूंखे घरां कढनि हा त मां काॾे वञा कंहिं वटि रहां अरे चरिया इहा बि का ॻाल्हि थो करी मां तोखे रहाईंदुसि मां पंहिंजे समय ते तूं फिक्र ई न कर असांजे हूंदे तूं का तकलीफ़ ॾिसे पोइ ताक़त वटि आहे कोन घर में इज़त आहे अथई कोन राईंदे किथे इहे बुकूं वारियूं अरे चंद्रा मां तोखे चयमि त मां रहायमि त ॻाल्हि ख़तमु न इन में हवालु कहिड़ो कटिबो पर ख़बर त पवे न मां त रोज़ ॿुधी ॿुधी चाचे जी माई खे थकिजी पियो हाणे ॻाल्हि ॿुध उहो परे ॻोठ में आहे न चाचो रहीम बख़्श सुञाणे हुनखे हा हा चाचो रहीम बख़्श जंहिंजी वॾी उताका जेको कुतनि जो वॾो खपती आहे उहो न चाचो या ॿियो हा हा बिल्कुलु इहो इन जी औताक ते तोखे रहाईंदुसि हुकुम आहे न तुंहिंजो कुता त बाबा हुन जी औताक ते हूअं ई बीठा आहिनि हिकिड़ो तूं बि हुन सां गॾु रहे या कहिड़ो फ़र्क़ु पए हा मिड़ई 4 कन वधी पवनि हा जी ॻाल्हि कई हाणे असांजी इज़त कुते जेतिरी आहे ॿियो न त छा मुंहिंजो मतिलबु आहे मज़ाक पे कया अहिड़ी मज़ाक न कर असां वरी ओॾे यादि आहियूं बुंडेल चमी सही थो या त ॿिन्हिनि खे घुमाइण जे बहाने वठी हलूं दरिया ते पोइ ॾियूं था पोयां धिको न भाउ हिन बाग न बची विया सॼी उमिरि असांजी ज़लील कर हींअर बि त ज़लील पिया था कनि न कहिड़ो सेज ते वेहारे पिया था मानियूं खाराइनि माण्हू अॻे ते त कोन कंदा हुआ पर हाणे घर वेठे बेइज़तो करे था वञनि सेठ वरी कहिड़ी बेइज़ती जी ख़बर यादि आई हा उन ॾींहुं ॾिठी न घर वेठे इहो गुलाब छोरो बेइज़तो करे हलियो वियो बाबा बेइज़ती सॼो ॻोठ कंदो अथव पोइ तव्हां भला गुलाब खे छो यादि कयूं वेठा हो अरे मरवान मीरल इहो गुलाब घर वेठे बेइज़ती करे विया इन जो ॾुख आहे अंदर में टुंक थी विया आहिनि अंदर में बाबा गुलाब बि त पंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे कहिड़ा वेही पलाद कयूंसि हा ख़ुदा नियत ॾींदुसि जो तो ग़रीब सासी साह जी बेइज़ती करे वियो आहे अरे सासी साह माना मां तोखे कुतो थो लॻा बेहया बेशरम माफ़ कजो साईं मूंखे ख़बर न हुई त तव्हांखे बि सासी साह जी माना जी ख़बर आहे अरे मूंखे ख़बर आहे जेको बि माण्हू मुंहिंजी बेइज़ती थो करे न तूं हुन सां मिट लॻो पियो आहे तुंहिंजी भला कहिड़ी मूंसां दुश्मनी आहे बाबा साईं दुश्मनी वरी कहिड़ी मिड़ई मज़ो वठंदो आहे वरी केॾी केॾी महिल मिड़ई चंचड़ बि तव्हांखे हलंदो आहे केॾी महिल चर्चो कोन कंदो आहीं इहो वक़्तु आहे मौक़े जी तलाश में हूंदो आहीं त सेठ हीअं चवे त मां वरी हीअं कयां हा जे मिले मौक़ो त ठोकियांसि छा मोचड़ो न भाउ छा एॾो बदतमीज़ सम्झो अथई छा लोंड त खोड़ थी मां थो कयां चर्चनि जी ॻाल्हि तूं थो करे मोचड़नि जी ॻाल्हि बसि बाबा साईं थोरो रहम जी निगाह कयो असां में अकुल थोरो घटि आहे अड़े अकुल तोखे वॾो आहे ॼाणी वाणी ॿियनि सां गॾिजी मूंसां चर्चा कंदो आहीं अड़े मां सभु सम्झंदो आहियां बता तूं मूंखे बेवकूफ़ सम्झी बाबल तव्हां बेवकूफ़ इहो त सवाल ई पैदा नथो थिए हा तव्हां आहियो सियाणा कांव ऐं तव्हांजी शिकिल बि सफ़ा मादी कावेली जहिड़ी आहे सफ़ा हूबहू को अड़े वरी कई न चर्चा शुरू बिना लेसन पुराणी बंदूक चर्चो भलो आहे पर माण्हू खिलंदा कोन अरे छो न खिलंदा भागा रुगो है कलायो वेठो आहे छो त कारतूस जो मुंहुं आहे तुंहिंजो बंदूक मां कीअं थियुसि एतिरा ॾींहं थिया आहिनि तूं लच्छू खे नाहे पकड़े सघे सफ़ा को अहमक आहीं जी सर अहमक इहे त कोई कोन्हे अच्छा हा साहब अहमक भला को नओं ऑफिसर आयो आहे छा जेको लच्छू वारे केस में मुंहिंजी मदद कंदो हाय हाय वॾी महिरबानी सर जो तव्हां मुंहिंजे लाइ एतिरो सोचो था अड़े अहमक माना बेवकूफ़ तूं उनखे ऑफिसर तो समझी तूं सफ़ा अनपढ़ियल त नहीं अच्छा सर
माफ़ कजो सर, इहो लफ़्ज़ मां पहिरियों दफ़ो ॿुधो आहे, इन जे करे मां अंदाज़ो कयुमि त अहमक मता के ऑफिसर जो नालो हुजे। सॉरी सर। कुझु ॾींहं मोकल कर, तोखे आराम जी ज़रूरत आहे। हर वक़्तु टेंशन में तो रहीं, घर में आराम कंदे त कुझु सेट थी वेंदे। सर जेकॾहिं मां मोकल बि कयां न त बि को फ़र्क़ु कोन पवंदो बाबा। को फ़र्क़ु न पवंदो? छा मतिलब? सर जेका मुंहिंजी ज़ाल आहे न उन जी सुकून सां सख़्तु कावड़ आहे, टिमजड़ हुजे बसि। साहब घर में हूंदो आहियां न मां त मूं वारो चरियो पुटु यूनुस ऐं उन चरिये पुटु यूनुस जी वरी माउ सियाणी सेठ थी हिकु मिंट बि चुप न आहिनि करे विया। ऐं जेकॾहिं मां थाणे ते थो अचां न सर त सिपाही सिकू ऐं सिपाही साजन मूं वारे चरे पुट ऐं उनजी सियाणी माउ जूं सिकूं असुल हिते सभु पूरियूं था करे छॾनि। हाय हाय माहौल साॻियो आहे बाबा। मां त साहब अचे फाथो आहियां, घर मां बि थाणे मां बि। हाणे साहब तव्हां पाण ॿुधायो मूंखे त जंहिंसां अहिड़ो असर हुजे उहो लच्छू बागड़ीअ खे कीअं पकड़े सघंदो साहब, कीअं? पोइ तव्हां सां त वॾो ज़ुल्म आहे ॿियो। हक़ ते त तूं मोगो लॻो पियो आहीं, तोखे ता वॾो आहे, घर तोड़े थाणे जो। ॿियो न त छा सर, सॼो ॾींहुं ऐं सॼी राति रुगो मां सोचुनि में ईंदो आहियां, सोचुनि। कॾहिं कॾहिं त मां एॾो परेशान हूंदो आहियां साहब, एॾो परेशान हूंदो आहियां जो मूंखे का ख़बर ई न पवंदी आहे त मां कयां छा थो। वञिणो पंहिंजे घर हूंदो आहे, हलियो पाड़े वारनि ॾे वेंदो आहियां। ओ बाबा खोड़ चकर त मां मार खाईंदे खाईंदे असुल बचियो आहियां। पोइ त तूं ॼाण पागल थिए, एॾी हालत कंहिं जानवर सां हुजे हा न शायदि मरी वञे हा। मां बि साईं मरण ते पहुतो आहियां सफ़ा सां। केॾी महिल बि ॿुधंदव त जमादार मरी वियो, अलाह न करे। न सर न, ओचितो इहो ॿुधंदव त लच्छू ईअं पकड़ी पियो। इंशाअल्लाह अलाह कंदो, पर आहे मुश्किल। न को असांजा वॾा मरनि था, न को असां सुख जो साह था खणूं। मरंदा आहिनि माण्हू, असां वारा वॾा त जानवरनि खां बि किना आहिनि। बुढेल चमी सही थो, या त ॿिन्हिनि खे घुमाइण जे बहाने वठी हलूं दरिया ते, पोइ ॾियूं था पोयां धिको। न बा हिन बाग न बची विया, सॼी उमिरि असांखे ज़लील कनि। हींअर बि त ज़लील पिया था कनि न, कहिड़ो सेज ते वेहारे पिया था मानियूं खाराइनि। वारो पी कोम सुठो आहे, वारो सहरो त नाग मारे पूॼ में हो। तो एॾो ख़ौफ़ अथसि वेझो चक्कर मूं वारो पी वरी कहिड़ो चङो आहे। 1972 में जेका जंग लॻी हुई न, माण्हू पे मुआ ही सही वरी ॼमियो हो। वॾो चंदो आहे बाक़ी न सी जेतिरे ताईं हे जीअर आहिनि, असांजो सुख जो साह खणणु मुश्किल आहे। कजे त छा कजे, हिन वॾनि खां त उंदा ई चङी आहे, मूंखे सॼो ॾींहुं वेठा बेइज़ती कनि। रुगो ॾींहुं न, राति जो ओवर टाइम बि बेइज़ती था कनि। यार मूंखां राति तारी ॻाल्हि विसरी वई। बाबो त एॾो कंजूस आहे जो विहजंदो बि कॾहिं कॾहिं आहे, मतां नलके मां पाणी ख़तम थी वञे। ही वरी चङो मुर्दा आहे, कली में साबुण विझी पोइ वणंदो आहे, भला साबुण घसी न वञे, बूत कोन थी थिए, सफ़ा नांग न हूंदो आहे, गॾो अहिड़ो थी वियो आहे। इन मसइले जो हिकिड़ो ई हल आहे, ॿिन्ही खे गॾु बीहारे बंदूक ठोकजे ठुश। तूं रुगो पोड़नि खे मारण सोचिजां, बाबा मारनि न, पर माण्हू हुननि खे मंडो करे पिनाए त सघे थो न, ऐं इन तरीक़े सां माण्हू कंहिंजो ॾोखड़ कमाए सघे थो। वाह रे वाह, जे हुननि जी टंग या बांह कटियूं त उहे असांखे ॿधाईंदा न। माण्हू ज़ुबान कढे छॾे न, पोइ कीअं ॿुधाईंदा। वकुल जा अंधा 2-3 दर्जा पढ़ियल जो आहिनि, ॻाल्हाइनि भली न, पर लिखी त सघनि था न, पाण खे फासायूं छा। बसि छॾी न मारियूं था न माज़ूर था कनि, बसि नियत ॾेई था छॾी, पाणे लोड़ींदा पिया। ख़ुदा कंदो। हाणे बस चर्चा न कयो, ही घर आहे, को मश्करी जो मैदान कोन्हे को। हिन उमिरि में माण्हू अलाह अलाह कंदो आहे, त तव्हां हिक ॿिए खे ज़लील था कयो। मां त पंहिंजे घर वेठो आहियां हकीमा, चर्चा करण त ही आयो आहे न दुनाली बंदूक। जे मां दुनाली बंदूक आहियां त तो वारो बूथ बि त कारतूस जे थेले जहिड़ो आहे न। साईं
अदा ॾे त ख़बर अॼु ओचते ओचते असांजे घर आयो आहीं को कमकार अथई या मानी खे बड़को ॾियण आयो आहीं? अदा बस मिड़े हितो गुज़र थियो जंहिंमें त खुदनि जी चांहि पी वञा। अदा चङो कई, सुठो कई। अदा ज़रीना ख़ुशि आहे ऐं अदो बुंडेल बि ख़ुशि आहे। अधी बुंडेल खे छा आहे? बुंडेल ख़ुशि न हूंदो त भला रंज हूंदो छा? अटे जो थाल खईं पेट ते हथ रखियो वेठो आहे, हुनखे छा थींदो? अधी दुकान ते वरी ग्राहकनि सां चुंबड़ियो वेठो आहे। मां हुन ॾींहुं दुकान ते आयो हुउसि पर ॾाढो नाराज़ हुयो बुंडेल। चवे पियो त चाचो खमीसो तोखां नाराज़ आहे। अदा खुद न यार तो ते वाकई ॾाढी कावड़ हुई। बसि पर हाणे अधी हकीम जे सिर मारे विधो आहे। ॾिस अदा खुद न तोखे मूंसां चर्चा कोन हा करना। अदा उन ॾींहं जे लाइ मां तोखां माफ़ी थो घुरां। अदा हिन दरवेश जी दिलि में न कंदो कर, ही त असां सां बि चर्चा कंदो आहे। असुल में आदत खां मजबूर आहे मोह। सफ़ा कुत्ते वारी आदत अथव। मुंहिंजो मतिलबु त इहा आदत सुठी न आहे न दी। अरे मुंहिंजे चर्चनि जी आदत सुठी न आहे, बाक़ी तो में ॻाल्हाइण जो वॾो इख़लाक़ आहे। मूंखे ख़बर आहे, ख़बर पवई थी त ॻाल्हायां छा थो गुंदड़ा। न न मूं छा चयो? हाँ ॿुधाए न मां छा चयो? जो तूं वञे तो आपे मां निकिरंदो। इहो कुत्ते वारो मिसाल कंहिं ते ॾिनई? मां अंधो आहियां या चरियो आहियां? अदा यार हाणे त को बादशाह माण्हू चितो न थी, मां मिड़े मिसाल ॾिनो तोखे। वाह अदा वाह, ख़ुदनि खे चर्चनि खां झली थो ऐं पाण वरी चर्चा थो करी। हकीम ॿुध ॿुध खमीसे जा हवाल, पोइ वरी पाण कावड़िजे थो ओॾकी भित। न न मां ओॾकी भित आहियां, पर तो पाण वारा शापर ॾिठा आहिनि ॼण मार्कर सां मेड़बती ठही पई आहे। ख़ुदा खे मञो हिक ॿिए सां चर्चा न कयो, किथे चिड़ी न पो। पोइ भला ॿई गॾिजी तोसां चर्चा कयूं, ईअं सही आहे? मुआ छो छितो थियो आहीं? मूंसां चर्चा छो कंदे? कुझु ख़्याल कर, सफ़ा अखियूं त न ॿूट। अधी ही आहे अंधो, जे अखियूं ॿूटींदो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हेड़े हे खमीसा, तुंहिंजो मुंहुं अहिड़ो आहे ॼण टायर खे चटी लॻी पई आहे। शकी घणो थिए। न तूं मूंखे छॾ, तूं पाण खे ॾिस ॼण कनात में कवरो पियो। तूं पंहिंजो नक ॾिस पुट, ॼण डिघर में नोर फाथो पियो आहे। पंहिंजो बुत ॾिस ॼण गॾा खे आफरी थी आहे। आफरी त बकरी खे थींदी आहे, गॾा खे त कोन थींदी आहे। इहो त कोन ठहियो पुट। शकी ते तो अञा टोड़ा सिख सिख। अरे ठहे न ठहे पर करणो त तुंहिंजो कारो मुंहुं आहे न। तूं बि चर्चा थो करे कि छेड़ा थो खपाए। हाणे बस चर्चा न कयो, ही घर आहे, को मश्करी जो मैदान कोन्हे को। हिन उमिरि में माण्हू अलाह अलाह कंदो आहे त तव्हां हिक ॿिए खे ज़लील था कयो। मां त पंहिंजे घर वेठो आहियां हकीमा, चर्चा करण त ही आयो आहे न दुनाली बंदूक। जे मां दुनाली बंदूक आहियां त तो वारो बूथ बि त कारतूस थेले जहिड़ो आहे न। अदा माफ़ कजो, तव्हां ॿिन्ही जा 6 पैर अहिड़ा आहिनि ॼण वारी में विछू वेठो आहे। बसि इहो आख़िरी चर्चो, मुक़ाबिलो हिते ई ख़तमु। चऊं आंधी तूं हाणे असांखे वेड़ा आहे न, मूंखे बि हाणे देरि थी वई आहे, मां दुकान ते थो हलां। ॿुधनि पंहिंजा शापर ढके रख, ईअं न त तूफ़ान में उॾी वञनि। ही विदा भर जो ड्रम आयो खुदनि सां चर्चा करण, सॼी ज़िंदगी यादि कंदो। बठे जी चिमनी। खुदा खे मञींदा हुजो, मूंखे हिकिड़े हफ़्ते लाइ ₹1 ॾींदा हुजो, पापा जी जान छॾाईंदो हुजा। कंदो छा हुजी? ₹1 सां पूरी जिंदगी कोन ॾिठो हुजे। असां तोखे किथां आणे ॾींदा हुजूं ₹1? 1 लख जूं लान तूं चवंदो हुजी न त असां तोखे भरियूं भरे ॾींदा हुजूं। किरसनी तूं रोज़ सामान खपाईंदी हुजी, चाचा तूं रोज़ पिननि मगन वेंदो हुजी, रोज़ भला 10,000 त कमाईंदा हुजो न। तूं भला असांखे अगवा कराईंदो हुजी छा? मां रोज़ 7 खां 800 कमाईंदी हुजां। मां बि 4 खां 500 कमाईंदो हुजां। असां ॿिन्ही जी कमाई टोटल 12 खां 1300 हुजे। घर जो रोज़ 1000 रुपयो ख़र्च हुजे, 200-300 बचंदा हुजनि जेके दवा दारू में ख़र्च थींदा हुजनि। जे तव्हांजी इहा कमाई हुजे पोइ बाथ करे ॿई दुआ खे ॾींदा हुजो। मथां तव्हांजो लक चढ़ी वेंदो हुजे, तव्हां कखपति मां लखपति थी वेंदा हुजो। इहा सलाह तूं पाण वटि रखंदो हुज, जुआरी किथे बि इज़त न हुजे। सही चोदी हुजे
हिकु त तूं पाण जलील हुजे वरी असांखे जुआ वरी सलाह ॾींदो हुजे के मां बि त सलाह ॾींदो हुजां कात खणी तव्हांजे काकड़े ते त कोन रखंदो हुजां जे जुआ न खेॾंदा हुजां तव्हांजी मर्ज़ी कावर त न कंदा हुजो के कहिड़ो मूं तव्हांजे भत में बीज उछलायो हुजे मूंखे इहो ॿुधाईंदो हुजे त तूं कहिड़ी जुआ मां पग ॿधी हुजे जो असांखे सलाह ॾींदो हुजी हिकु मूं त तोखे सदाईं जलील ॾिठो हुजे सदाईं जुआ जे चक्कर में के क़िस्मत साथ न ॾींदी हुजे न त घणा ॾींहं पहिरियां मां पगला ठहिराईंदो हुजां क़िस्मत जा कहिड़ो कार मुंहुं कंदी हुजे तुंहिंजो हिते इज़त न हुजे वञी जंगल मचाईंदो हुजां किथां के वरी माण्हू वधंदो हुजां तुंहिंजा वॾा वॾा वास्ता हुजनि कमिश्नर सां कोशिशि करे ॾिसंदो हुजे हिकु वेंदो हुजे या मोचण लाइ तोखे मोकिलींदो हुजां पर दोस्त मचावींदो हुजां घर में बि इज़त न हुजे पोइ किथे हुजे भला ॿुध लछो लाको तरीक़ो हथ कयो त ईअं माठ में हुनखे माफ़ करे छॾ माफ़ कीअं कंदोमांसि बसि रुॻो हथ अचे त ॾिसजांइ उनजो कहिड़ो बंदोबस्तु थो कयां बंदोबस्त मतलब पाण वटि रहंदेसि छा हंध बिस्तरा खाधा पीता चाह पाणी इहो तूं कंदे छा कमाल आहे हुन तोसां एॾी तादी कई आहे ऐं तूं वरी हुनजी ख़िदमत थी थो सोची ओए इन जे करे ई त मां ॻाल्हि घर में कंदो ई न आहियां अरे बंदोबस्त माना लाकप में विहारे मोचड़ा कंदोमांसि मोचड़ा पर तूं वरी अलाए साईं छा पई सम्झी इहे ॾस न त मां बि सम्झां न सम्झ अथई किथे हा रुॻो अथई वाट उहो बि मक्खियुनि सां भरियल वाह इहो छा थो ॼमी ऐं को सफ़ा बेफ़ज़ील साईं तूं असुल सफ़ा फज़ीलत में भरी पई आहे भरी रोज़ इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजा कन ई पची पिया आहिनि चुप नथी करे पोइ कन लाको बूढ़ो वठ न अॼुकल्ह पकड़े जी मौसम पई हले ईअं न थिए जो इहो अॻियूं नूर पे चट थी वञे जो हर रोज़ इहे कन कीटा लॻा बीठा हूंदा अथई कटिया कन गॾह जा हूंदा आहिनि न तूं मूंखे गॾह जे बराबरि थी सम्झे वाह जी ज़ाल माना मुड़ुस सां ॻाल्हाइण जी बि तमीज़ कोन थी हा अरे कहिड़े वक़्त सां कहिड़े मूड में कहिड़े वक़्तु कहिड़े मूड में अॼु आयो कंहिं ॾींहुं धकपणी सीटाए न विझाए हाणे तूं मूंखे धक्का न ॾे मां ॾिठो थी पंहिंजो ईअं जीअं दर में देॻ फाथल हुजे हा तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे तूं पंहिंजो मुंहुं ॾिस ईअं थो लॻे ॼणो कप कीर मां गंढ निकिरी वियो आहे माई घटि मम वधीक थी लॻे मम जे मुड़ुस माण्हू आई न त इहे लाॻीता चर्चा न कर कुझु वारो मूंखे बि ॾे पाण किथे ॾिस जीअं टांगे मां टायर निकिरी वियो हुजे तूं बि वेठी ईअं ॼणो बस में बेवा वेठी आहे बेवा तूं ज़ाल काथे आहे तूं त ज़वाल आहे ज़वाल ज़लज़लो आहे वधीक मूंखां न ॻाल्हाए ऐं मूं ते न इहे घणा चर्चा न कंदो कर अलाह साईं मारे हिसाब वठंदी हा साईं मूं चर्चा कया तो माफ़ करे छॾियो हा ईअं ई आहे न सफ़ा हा तो बि घटि कान कई अलाह तोखां बि मारे पुछंदो हा हाणे पुछे अलाह करे जहिड़ा साईं